नाज़रीन, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान तहरीक इंसाफ की हुकूमत के तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त मुल्क संदन दौर में छा हो ऐं हाणे छा आहे। फ़र्क़ साफ़ ज़ाहिर आहे। मुल्क हुननि जे हथनि न पियो हली सघे। अॻु चयो हो त इक़्तिदार अवाम वटि आहे, मुल्क खे मुकमल तरक़ी ॾींदा। नंढे अलाहियार वेझो ॻोठ मेहर अली जमाली में ॻाल्हाईंदे आसिफ अली ज़रदारी चयो त हुननि ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान जे अवाम जा मसइला हल कया आहिनि, ॿियनि खां सदाईं ॿीणो टीणो कमु कयो। मर्जट पीपल्स पार्टी पंहिंजे मंशूर में कूड़ा वाइदा न कया, हेन इंजीनियर्ड चूंडनि में शिकस्त आई, ज़िंदगी में लाह चाड़ा ईंदा रहंदा आहिनि, जिदोजहद जारी रहणी आहे। पीपी जे शरीक चेयरमैन चयो त हिन वक़्तु मुल्क में गुरबत आहे, माण्हुनि जूं हालतूं ख़राब आहिनि। संदसि चवणो त सिंध सॼो मुल्क हलाईंदी आहे, हू सिंध जो मास्टर प्लान ठाहींदा, हू मुल्क खे भरपूर तरक्की ॾियारींदा। आसिफ अली ज़रदारी चयो त पीटीआई हुकूमत खां मुल्क न पियो हले, पहिरें ॾींहं खां चए पियो त कमु हलाए ॾेखारियो, अॻे ई चयो हो त ताक़त अवाम वटि आहे। अॻूणे सदर ऐं पीपी जे शरीक चेयरमैन चयो त मुल्क संदन दौर में छा हो ऐं हाणे छा आहे। फ़र्क़ साफ़ ज़ाहिर आहे। पीपी दौर में हर शइ जा रेट छा हुआ ऐं हाणे छा आहिनि, इहो ॿुधाइण जी ज़रूरत नाहे।